साथियों अस्सलाम वालेकुम मौजूद जीएसएन साथी उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा। साथी पाण ॻाल्हाईंदा वणनि ते। सिंध में केतिरनि क़िस्मनि जा वण पुराणी तारीख़ तव्हांखे ॿुधाईंदी। सिंध में हिकिड़ो वण हूंदो जेको दरिया जे कप ते जंहिंखे वण खे सॾींदा आहिनि चंदन। दुनिया में महांगो जेको काठ आहे उहो खपंदो आहे फुटनि पहिरें। वाहिद चंदन वण जो काठ आहे जेको किलनि पहिरें खपंदो आहे। हुनजे वण में अहिड़ी खुशबू हूंदी आहे, हुन वण जी निशानी हूंदी आहे, हुन मथां मखियूं वेहंदियूं आहिनि, हुन जी निशानी हूंदी आहे, माखी जूं मखियूं हुन मथां घणियूं वेंदियूं आहिनि, हुन जी निशानी हूंदी आहे, पन न छाणींदो आहे। उनजी काठी खे तव्हां तीली ॾींदा हुन में ख़ूबसूरत क़िस्म जी खुशबू निकिरंदी आहे, जंहिंमें अलाए कहिड़ो हिन्दुस्तान जो जेको मुल्क जो वज़ीर आज़म रहियो गांधी खानदान में हो, जेको मरी वियो उनखे उन वण जी काठी में साड़ियो। 10,000 रुपया किलो जे हिसाब सां पाकिस्तानी पैसनि सां उन वण जी काठी खपंदी आहे। उहो जेको सिंधु दरिया जे कप ते वण हो जेको हिननि कटराए छॾियो। वण जी अहमियत इंसान जी ज़िंदगी सां जुड़ियल रही आहे। वण धरती ते न हुजे त अॼु थर मां एतिरा वॾा कोयलो न निकिरिया। साबित थो थिए त सिंध धरती ते घणो वण रहियो आहे। बारिशूं नथियूं थियनि असां वटि, इहो सबबु वॾे में वॾो इहो आहे जो असांजी धरती ते वण घटि बचियो आहे। वॾे में वॾी असां वटि जेका असां वटि अंदरूनी सिंध में जेका तबाही कई आहे न वणनि जी, उहा कई आहे भठनि वारनि, हे सिरूं पचाइनि था। अलाए केतिरा वधीक वण कटराए विया। हुकुमरान असांजे खे कन ते जूअं कोन्हे चुरंदी। मिसाल तौर असां वटि ॿेला खाता हूंदा सिंध में, तव्हां ॾिसंदो न ॿेला खाता हुन लाइ बजेट रखंदा। ॿेलो सिंध में ॾिसण में न ईंदो। ॿेला खाता आहिनि, उन जूं बजेटूं थींदियूं आहिनि। वण किथे आहिनि? वण घणो हुअण सां माखी घणी थींदी आहे, वण घणो हुअण सां गर्मी घटि थींदी आहे, वण घणो हुअण सां ज़मीन थधी रहंदी आहे, तपश घटि बीहंदी आहे, वण घणो हुअण सां उहा ज़मीन ताक़तवर रहंदी आहे। छो जो वण अहिड़ो असां वटि घणे मिक़दार में थींदो आहे, बेदमुश्क अंग्रेजी बबुरा, अहिड़ा घणा वण हूंदा आहिनि जेको हुन धरतीअ जी जेका हीट आहे, जेका गर्माश आहे, जेका ज़रात उहा पाण चूसे खणंदा आहिनि। वण हयाती आहे, वण हयाती लेखियो वेंदो आहे। वण इंसान सां गॾु इंसाननि खां वधीक वण आहे। मिसाल वण हूंदो त जानवर असां वटि बकरी आहे, उठ अलाए केतिरा जानवर असां वटि अहिड़ा आहिनि जेके वण खाईंदा आहिनि। उहो वण उन जानवरनि खे बचाईंदो आहे, उहो वण असां इंसाननि खे बचाईंदो आहे। मिसाल जेका अॼु हींअर सिंध में अॼोकी जेका असां वटि असांजे लाड़काणे ज़िले में गर्मी बीठी आहे, उहा 49 सेंटीग्रेड बीठी आहे। उन जो वॾे में वॾो सबबु इहो आहे जो वण कोन्हे को। वण कटिजनि था, हींअर बि कटिजंदा, हाणे जे दौर में बि कटिजंदा। छो था कटिजनि? असां वटि हुकूमत कोन्हे का। वणनि खिलाफ़ वण में साह हूंदो आहे, वण हयाती आहे। जेका शइ वधे विचे उन में साह हूंदो आहे, उहो हयाती लाइ थींदी आहे। वण कटण जो एतिरो जुर्म आहे जेतिरो माण्हू खे क़तल करण जो जुर्म आहे। पोइ इहे वण कटिजनि छो था? वण असीं लॻायूं छो था? जेतिरा बि मुंहिंजा माण्हू आवाज़ ॿुधो था उन्हनि सभिनि मथां ज़िम्मेवारी आहे हिकिड़ी। कहिड़ी? त हर हिकु माण्हू पंहिंजे ज़िंदगीअ में हिक खां ॿ ख़ूबसूरत जेके बि हुन जी दिलि में वण आहिनि उहे लॻायो। वणनि जी चकी 8-10 रुपए मिलंदी आहे, सस्ती आहे। 5-7 पंहिंजो घर अथव, पंहिंजी ऑफिस अथव, पंहिंजी ओताक अथव, पंहिंजी ज़मीन अथव, जेका बि जिते बि टुकड़ी आहे कोने वॻा रोड जी वटा उन हेठां रखो, वण हणो। जेको पखी हुन वण जी छांव में वेहंदो सॼी ज़िंदगी तव्हांखे दुआऊं कंदो, इबादत में शामिल हूंदो। जेको माण्हू अचे हुन वण जी छांव में वेहंदो, उहा तव्हांजी इबादत में शामिल हूंदी। वण लाज़िम आहे धरतीअ जी तपश घटि करण लाइ। वण वॾा ख़ूबसूरत धरती खे कंदा आहिनि। वणनि में हज़ारनि क़िस्मनि जा मेवा थींदा आहिनि, अंब आहे, केलो आहे, ज़ैतून आहे, अहिड़ा हज़ार वण आहिनि असां वटि जिन मां मेवो थींदो आहे, जेके पखी जानवर असां इंसान खाईंदा आहियूं, असांजे सिहत लाइ लाज़िम हूंदो आहे। त पाण वटि जेके वण कटिजनि पिया उन खिलाफ़ पंहिंजो पाण खे दाह करणु खपे त वण सिंध मां न कटियो, नई पोखाई सिंध में वणनि जी करियो। वण लाज़िम अथव। जेकॾहिं धरती तां हाणे जे दौर में बि वण कटिजी वञनि न त मां गारंटी सां चवां थो धरती इंसान लाइक़ु, इंसाननि जे जीअण लाइक़ु न रहंदी। त पाण खे वण पोखणा पवंदा ऐं वण असां लाइ लाज़िम आहे। त पोइ पाण हुकूमत खे बि अपील करियूं, जॾहिं तव्हां ॿेला खाता रखिया आहिनि, वण छो था रखो? वण हुअण खपनि न। असांजे ॻोठ में हिकिड़ो बबरू हूंदो आहे, एॾो वॾो ख़ूबसूरत आहे। अलाए केतिरा जानवर आहिनि जेके शाम जे टाइम जॾहिं तपश वधंदी आहे त ॻोठ वारा जानवर काए अची उन वण हेठां ॿधंदा आहिनि। अलाए केतिरा पखी आहिनि जेके हुन वण में वेहंदा आहिनि, जेके बचा कंदा आहिनि, जेके आना लाहींदा आहिनि, हुन में एहसास कंदा आहिनि, अहसास वठंदा आहिनि। छा इहो कोन्हे को इबादत जो कमु? जेतिरा ॿिया इबादत जा कम आहिनि ज़िंदगी में पाण करियूं था, वण पोखण बि उन्हनि में हिकिड़ी इबादत जो कमु आहे। पाण वण पोखियूं, हिन धरती खे पाण ख़ूबसूरत बणायूं। वणनि जा मेवा इंसान जानवर जॾहिं बि पाण खाईंदा उहो असांखे अहसास थींदो, असांखे जेको हुनजो सवाब मिलंदो। जेतिरा बि हुनजा नाला रखूं, बहरहाल वण हिन धरती लाइ लाज़िम आहे। जेको वण कटे थो उहो इंसान जेतिरो क़तल थो करे। वण कटण माण्हू खे न ॾियूं। जेको बि माण्हू वण कटे, भले पंहिंजी ज़मीन जो वण हुजे त उनखे चवंदो काका हे धरती जो नुक़सान थो करी, असांजो पंहिंजो नुक़सान थो करी, हे हिन धरतीअ जी ख़ूबसूरती थो वञाई।
हक़ मौजूद GSN असांजो वीडियो वणे तो असांजे यूट्यूब चैनल अरड़ो तरादी खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन जे बटन खे दबाइजो त जीअं अॻिली वीडियो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचायूं।